पंहिंजे सदर साहब जेके नाजाइज़ कैनालनि जो ऐलान कयो ऐं जेके डैम ठाहिण जो जा मनसूबा 2024 में पंहिंजे ऑर्डर जे ज़रिए कयो, उनखे त सिंध जे माण्हुनि पंहिंजे क़ौमी ॿधी ऐं जिदोजहद जे ज़रिए नाकाम कयो, पर अफ़सोस सां थो चवणो पवे अॼु बि उहे ख़तमु न कयूं आहिनि। न सिर्फ़ु एतिरो पर प्राइम मिनिस्टर जी अॻुवाणीअ में मीटिंगूं थियनि थियूं ऐं उन्हनि ते नवनि मनसूबनि ते वीचारे थो वञे। अॼु बि वापडा पंहिंजूं नए साल जे रिपोर्टुनि में नवनि डैमनि ठाहिण जो ऐं मौजूदा इंडस रिवर सिस्टम ते पंजाब में नवां रिज़र्वायर ठाहिण जो ऐलान करे थी ऐं कैनाल ठाहिण तव्हांजा हथु न खयो वियो आहे। नई कई वरी जेको असांजी सिंध जे माण्हुनि जी घुर हुई त मौजूदा पाणी जो काथो करे ऐं इन स्कीमुनि ते को बि संजीदा क़दम न पई खणे। उनखां सवाइ जलालपुर कैनाल जंहिंजो तेज़ी सां कमु हले पियो ऐं जंहिंमें 197,000 एकड़ ज़मीन हुनखे आबाद थियणी आहे। असांजी घुर आहे त उनजे कम खे हिकदमि रोकियो वञे। जेके ही वापडा वरी डैमनि जा ऐं कैनालनि ते वरी नई सीड़प करे पई पैसनि जी जेको रिथा कई आहे हिन साल जे बजट में उन्हनि खे वापसि वरितो। सॼे मुल्क में जेका गुरबत आहे उहा वधंदी पई वञे ऐं मजमूई तौर ते जेका मुल्क जी हिकिड़नि अंगनि अखरनि में बैन अक़वामी अंग अखरनि मां 45% मुल्क में गुरबत आहे, पर हिन वक़्त ते जेका सिंध जी आई आहे त 32.6% सिंध में गुरबत जी लकीर खां हेठि माण्हू था रहनि। माना जेके 2 वेला मानी न खाई सघनि, गुरबत जी माना वधीक नथा चऊं, पर 2 वेला मानी न खाई सघनि, उहो हर 3 माण्हू 2 वेला माण्हू सिंध जो माण्हू नथो खाए। इन ते अहिड़े ख़ुशहाल सूबो जेको मालामाल आहे, समुंड, पाणी, ज़मीनूं, मिनरल रिसोर्सिस, हर क़िस्म जे मेवनि, फ्रूट, ज़रात खां, पर उन्हनि जी सूरत हाल मुल्क जी जेका करप्ट माफ़िया आहे, जेका हुकुमरान ऐं सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी माफ़िया आहे, उहा उन्हनि बेईमाननि खे बीहारे मिल्कियतूं लिखाए छॾियूं आहिनि। नतीजतन ग़रीब सिंध जो माण्हू थो थिए, ग़रीब मुल्क जो माण्हू थो थिए ऐं अमीर केरु पियो थिए, सिविल ब्यूरोक्रेसी, सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी ऐं ॿियो करप्ट पॉलिटिशियन्स। उहे पिया अमीर थींदा वञनि ऐं माण्हू 2 वेलनि खाइण जे बराबरि न रहिया आहिनि। उन करे मौजूदा जेको करप्ट निज़ाम आहे इन जो ख़ात्मो ईंदो ऐं हीउ जेको हब छहे जेके स्कीमूं SIFC शिकल में खयूं वयूं आहिनि उहे ख़तमु न कयूं वयूं त मुल्क जो माण्हू जो जेको तेज़ी सां जेका गुरबत जे तरफ़ वधी रहियो आहे, इहो जॾहिं 50% खां वधियो ऐं सम्झां पियो त इन्हनि जो माल सलामत न रहंदो, जेके अॼु अरब खरब ऐं ट्रिलियनर्स पिया थियनि, त इहो मुल्क खे इन तबाही खां बचायो। ॿियो जेको पोइ 2 महीननि में ख़ुशूसन राग ॻायो वियो नवनि इंतिज़ामी यूनिटनि जो या वफ़ाक़ी कंट्रोल में ॾियण जो, कराची खे ॾियण जो ऐं नवां सूबा ठाहिण जो, जंहिंजो इज़हार गवर्नर हाउस मां जेको गवर्नर जेको वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे ऐं सदर जो नुमाइंदो आहे, सदर उनखे मुक़ररु करे थो। यानी इन शरारत में 2 शामिल आहिनि, छो त गवर्नर पंहिंजे प्राइवेट जाइ ते या पार्टी मीटिंग न चयो आहे, गवर्नर हाउस खे मुलज़ कयो ऐं उन में इहो इन मौज़ू खे खणी ऐं सिंध में नफ़रत फैलाइण ऐं सिंध में इंतिशार फैलाइण जे तरफ़ वधी रहिया आहिनि ऐं सिंध जी जाग्राफी खे ग़ैर महफ़ूज़ करण जो ऐलान कयो आहे। असीं घुर था करियूं इहा जेका साज़िश जेका इस्टेब्लिशमेंट करे थी ऐं उन में शराकत पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन में MQM, जमा इस्लामी सभु हिकु थी था वञनि ऐं सभु वञी हिन जे सूबे सिंध सूबो जेको
हिननि जो को इंतिज़ामी यूनिट न आहे, क़ौमी वहदत आहे जंहिं ही मुल्क ठाहियो। जेकॾहिं उन जे वहदत सां छेड़छाड़ थी कंदा त सम्झो त तव्हीं मुल्क जी जाग्राफ़ी सां छेड़छाड़ था कयो। उन करे असीं इन नफ़रत वारे अमल खे रद्द था करियूं ऐं घुर था करियूं प्रेसिडेंट खां त यकदमि हिन गवर्नर खे हटाए वञे। कल्ह सिंध जो तारीख़ी ॾींहुं हो 7-8 में 4 मार्च में क़ौमी ॾींहं जी यादि ॾींहुं हो जंहिंमें मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मल्हायो वियो। उन में गिरफ़्तारियुनि जो जेको अमल आंदो कराची में, असां उनजी इन इजलास उनजी मज़म्मत कई ऐं घुर कई त जेकॾहिं हीअ जेके जिदोजहद जा जेके क़ौमी जिदोजहद जा जेके सियासी जिदोजहद जा उञाणनि जा ॾींहं आहिनि, उन्हनि में हिकिड़ो वॾो 4 मार्च आहे जेको सिंध जे मजमूई शागिर्द जिदोजहद जी शुरूआति थी ऐं पंहिंजे उन जे ॾींहुं मल्हाइण ते बि उन्हनि खे पीपलनि खे तकलीफ़ थी थिए ऐं हू इन में बि मुदाख़लत कनि था। असीं सिंध हुकूमत जे इन अमल जी मज़म्मत करियूं था। उन खां सवाइ क्यामाड़ी मां चीनी कंपनियुनि मां हितां जे मक़ामी असांजे माण्हुनि जी सिंध जे माण्हुनि जी बेदख़ली असीं इन मज़म्मत करियूं था ऐं जेके उनजे ख़िलाफ़ु जिदोजहद पिया करियूं था उन्हनि सां साथ ॾियूं था, साथ जो ऐलान था करियूं ऐं असीं मज़म्मत था करियूं ऐं हुकूमत खां घुर था करियूं त उहे जेके कढिया विया आहिनि या उन्हनि खे ॿियनि खे कढण जो संभव पिया कया वञनि, जेके ख़ुशूसन सिंध जो डोमिसाइल रखनि था उन्हनि खे कढण जा जेके संभव था कया वञनि उहे बंदि कया वञनि। ॿी सूरत में इहा नफ़रत ते कंपनियूं जेके रखंदियूं मज़दूर ए कंपनियूं न हली सघंदियूं असांजे सिंध वतन में। ॿियो ऐं कल्ह टियों ॾींहुं सखर हुउसि, मोरो जो वाक़ियो थियो। मोरो जो जेको 20 मई ते वाक़ियो थियो उन जा केस अॼु ताईं नथा हलनि। उन जूं ज़मानतुनि जूं एप्लीकेशनूं के दहशतगर्दी कोर्ट नौशहरे में पयूं आहिनि। सखर में हाई कोर्ट में आउं ख़ुदि हुउसि, उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको वकील आहे उहो मुसलसल तारीख़ वठंदो थो रहे। कल्ह बि असीं टियों ॾींहुं वेठा हुआसीं त 15 ॾींहं अॻे आया त असांखे हज ते वञिणो आहे, उमिरे ते वञिणो आहे, वरी हाणे आया त मूंखे को ज़रूरी कमु थी पियो आहे। यानी असांजूं कोर्टूं 26, 27 आईनी तरमीम खां पोइ एतिरियूं मफ़लूज ऐं कमज़ोर थी वियूं आहिनि जो चङा जज बि उन्हनि जे केस हलाइण जे बजाए उन्हनि खे रिलीफ ॾियण जे बजाए 10 महीना गुज़री चुका आहिनि। उन जी ज़मानतुनि जी फ़ैसिलो नथा कनि, रद्द कनि त असीं मथी कोर्ट में वञूं। जे हूअं त जेके असांजा मुख़्तलिफ़ उते गिरफ़्तार आहिनि उन्हनि खे असीं सम्झूं पिया त सभई क़ाबिले ज़मानत आहिनि, पर छो त हुननि त को क़तल कोन कयो आहे, हुननि जा ख़ुदि शहीद थिया आहिनि माण्हू, सभु ज़मानत जोगा आहिनि, पर उन ते कोर्टूं केस नथियूं हलाइनि ऐं जेल ते मुलाक़ातूं बंदि आहिनि। असीं उनजी मज़म्मत कयूं। हिन सिंध में मौजूदा वक़्त में गैर मुल्कनि जी जेका हिते लॾ पलाण, हाणे अफ़गान जंग खे अलाए केतिरा साल थी विया आहिनि। 1979 खां वठी हिकिड़ा माण्हू रहिया, वरी ॿी जेका वॉर 2 आई जेका परवेज़ मुशर्रफ जे वक़्त में, वरी उहा ॿी आई। हिते लखें अफ़गानी जेके उन्हनि खे वापसि मोकिलण जो बंदोबस्तु नथो कजे, गैर मुल्कनि खे वापसि बाइज़त वापसि करण जो जल्दी इंतज़ाम कयो ऐं असीं चऊं था 2026 आख़िरी साल हुजे, उन खां हिकु माण्हू बि हिते मौजूदु न हुजे। हितां खां वञी तव्हां हमला करियो था आस पासे वारे मुल्क ते, चओ था त उते ई दहशतगर्दी थिए। हिते जेके दहशतगर्द वेठा आहिनि, जेके ड्रग्स जो कारोबार कनि था, जेके दहशतगर्द तंज़ीमुनि में आहिनि ऐं हिते सभु 2 नंबर कमु कनि था, उहे तव्हां उन्हनि खे वापसि करण जो बंदोबस्तु कयो वञे त मुल्क में दहशतगर्दीअ जो अंदेशो ख़तमु थींदो। सिंध में धारी गैर मुल्की आबादी जो बि निकाली थींदी ऐं असांजी डेमोग्राफी सवली थींदी। इन्हनि गैर मुल्कनि जी निकाली, गुरबत जो ख़ात्मो जे लाइ उपाउ वठणु, सूबनि जे विरासत जे माण्हुनि खां आगाही ॾियणु ऐं पाणीअ जे नाजाइज़ स्कीमुनि
जी मालूमात ॾियणु ऐं मादनी वसीलनि खे जेको हिन जे हुकुमराननि तेज़ी सां ॾेई छॾिया आहिनि SIF जी शिकिल में उन्हनि जी वापसीअ जे लाइ आगाही मुहिम जो जेको सिलसिलो सेमिनारनि जो सिलसिलो उहो जारी रहंदो ऐं कॉन्फ्रेंसूं कयूं वेंदियूं जंहिंमें 2 अप्रैल ते सखर में GS माज़ जे सरबराही थींदी 16 अप्रैल ते नवाबशाह में GS क़ौमी माज़ न्याज़ कॉलोनी में बशीर कुरैशी ग्रुप उनजे तरफ़ां थींदी ऐं 3 अप्रैल ते ठटो में GS क़ौमी पार्टी जे तरफ़ां उहे कॉन्फ्रेंसूं सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां कयूं वेंदियूं ऐं इहो आगाही मुहिम थींदी जेकॾहिं इन विच में को बि सिंध दुश्मन फ़ैसिलो उहो मथे मसइलनि मां कंहिं ते बि आयो उनजे ख़िलाफ़ु भरपूर अवामी जिदोजहद कंहिं वक़्तु शुरू करे सघूं था उहा एहतजाज रैली हड़ताल हर क़िस्म जो थींदो जे सिंध जी जाग्राफी जे वहदत ते ऐं पाणीअ जे मनसूबनि ते कंहिं क़िस्म जी हरकत कई वई असीं सॼी सिंध जे में हड़ताल जो न टुटंदड़ हड़ताल जो सिलसिलो शुरू करे ॾींदासीं। महिरबानी।